नाज़रीन, नौशेरो फेरोज़ मां ज़ाहिद हुसैन खोखर की खबर है जेका अवां ताईं पहुंचायूं पिया। सिंध सहाफ़ी इतिहाद STP जसकम शहीद भुट्टो तहरीक इंसाफ़ JUI सहाफ़िन सिविल सोसाइटी ऐं शहरिन के सॾ ते पेट्रोल की क़ीमतुनि में वाध महांगाई खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां सवें कारकुननि जो वफ़ाक़ी हुकूमत खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे सिंध सहाफ़ी इतिहाद के मरकज़ी अगवान M ज़फ़र तगर, मोहम्मद आदिल अब्बासी, STP अगवान इकबाल राजपर, तहरीक इंसाफ़ अगवान मोहम्मद रमज़ान लुंड, शहीद भुट्टो अगवान ख़ालिद चांडियो, जसकम अगवान असद उमरानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त राति जी ऊंदाही में वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल जो बम अवाम मथां केरायो वियो आहे, जंहिं सबबि अवाम सख़्त ॾुखायुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पेट्रोल की क़ीमतुनि में वाध सबबि मईशत मुकमिल तौर तबाह थी चुकी है। गरीब मानू बिन वेलन की मानी खाइण लाइ भी परेशान आहिनि। हितां जे वज़ीर मशीर वॾिन गाॾियुनि में प्रोटोकॉल से सफ़र करे रहा आहिनि, पर हितां जो अवाम पंहिंजे बचड़नि खे स्कूल ताईं रक्शे में खणी नथो पहुचाए सघे। गरीब मानू सख़्त परेशान आहिनि। पेट्रोल की वधियल क़ीमतूं वापस न वरतियूं वयूं तो वफ़ाक़ हुकूमत खिलाफ़ तहरीक हलाई वेंदी। हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण ताईं तहरीक बंद न कई वेंदी।